अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा खून। नाज़रीन, तालीम इंसान जी ज़िंदगी जो सभ खां वॾो सरमायो आहे। तालीमी बहितर सुभाणे जी तरफ़ पहिरियों क़दम हूंदो आहे। सो अहिड़े ई नमूने सां असां अॼु जेको इशू अवां सां डिस्कस कंदासीं उहो आहे सिंध जी तालीम जे मुताबिक़। असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध जा हिकु अदीब, शाइर ऐं अॻूणा वफ़ाक़ी निगरान वज़ीर तालीम। मां सम्झां थी त जेको सिंध में तालीमी एमरजेंसी ऐं सुधारनि जूं दावाऊं त थींदियूं रहनि थियूं, पर ताज़ा अंग अखर हिकु ॻणती जोगी सूरत हाल ज़ाहिर कनि था। गैल पाकिस्तान जे सर्वे मूजिबि 2004 में मर्दनि जी ख़्वांदगी जी शरह में पंजाब खां पोइ ॿिए नंबर ते बीठल सिंध 2025 ताईं चइनी सूबनि मां आख़िरी नंबर ते अची वियो आहे। आख़िर सिंध तालीम जे मैदान में पोइते छो रहिजी वियो? छा ही गवर्नेंस जी नाकामी, कमज़ोर पॉलिसियुनि ऐं वसीलनि जी ग़लति विर्छ जो नतीजो आहे, या समाजी ऐं मुआशी मसइला बि इन जा ज़िम्मेवार आहिनि? अॼु जे प्रोग्राम में इन अहम सवालनि ते असां हिकु तालीमी माहिर सां ॻाल्हाईंदासीं, जेके असांजे प्रोग्राम में गॾु आहिनि मदद अली सिंधी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो। सर, वॾी महिरबानी अवां जी जो अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। ॻाल्हि क़ीमती वक़्त जी कान्हे, ॻाल्हि आहे हिकिड़ो अहिड़ो अहम मसइलो आहे जेको समूरे पाकिस्तान सां लागू आहे, सिंध सां कोन्हे पर सॼे पाकिस्तान सां आहे। मां जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर तइलीम हुयुसि त मूं हिकिड़ी सर्वे कराई त ॾिसजे हिन मुल्क में आउट ऑफ स्कूल्स ॿारनि जो तइदाद केतिरो आहे। त उन वक़्तु 2,65,000 जेके आहिनि से ॿार हुआ, ऐं हुन में सभ खां वॾो पहिरियों तइदाद पंजाब जो हो, पोइ सिंध जो, पोइ जेको आहे सो बलोचिस्तान ऐं KPK। हाणे इहे उहे ॿार आहिनि जेके घरनि में कमु कनि था, होटलनि में कमु कनि था। इहो हिकिड़ो वॾो, त इहे ॿार कीअं अचनि? त उन वक़्तु मूं हुननि खे हुकूमत खे हिकिड़ी रिपोर्ट ठाहिणी हुई त भई सॼे मुल्क में एमरजेंसी लागू कई वञे घटि में घटि 3 सालनि लाइ तइलीम जे मामले में, छाकाणि तइलीम खां सवाइ हिन मुल्क जी तरक़ी नामुमकिन आहे। तइलीम जेका आहे सा फनी तइलीम ज़रूरी आहे ऐं आम तइलीम ज़रूरी आहे। उनमें सभ खां पहिरीं त प्राइमरी स्कूल बहितर थियनि ऐं सेकेंडरी स्कूल, हायर स्कूल, कॉलेज। हाणे ॾिसो न, जनरली सॼे मुल्क जी ॻाल्हि थी हले या सिंध में जिते बि हले, त हिन वक़्तु प्राइमरी उस्तादनि जो पघार बि 1 लख खां वधीक आहे। को बि हींअर घटि पघार कोन्हे, पर उन्हनि जे भेट में तव्हां ॾिसंदो त सरकार जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि तिन में उस्तादनि जो पघार घटि आहे, पर चङनि वॾनि माण्हुनि जा सभु ॿार उते पढ़नि था। उनजे भेट में ग़रीब ॿार जेके आहिनि से या 80% ॿार सरकारी स्कूल में पढ़नि था। हाणे सरकारी स्कूलनि जी जनरली सॼे मुल्क में हालत इन करे ख़राब आहे त तइलीम खातो पोइ पंजाब जो हुजे या सरहद जो हुजे या सिंध जो हुजे या बलोचिस्तान जो हुजे, सही तरह तवजो न पिया ॾियनि। ही बदकिस्मती असांजे मुल्क जी इहा थी पई आहे त तइलीम स्कूलनि खे ही जेके आहिनि से NGO जे हवाले पिया कनि, ऐं ॿिया कुझु अहिड़ा इदारा आहिनि, नालो कोन थो वठां, पोइ प्राइवेट पंहिंजा जेके आहिनि स्कूलनि में ॾेखारीनि था त असां वटि 100 ॿार आहिनि, असांखे 150 ॿारनि जा पैसा ॾियो, पर पोइ जॾहिं ॿार थो वञे त हुते 25 ॿार बि कोन्हनि। हाणे इहा अहिड़ी हालत आहे जेका ख़ुदि हुकूमत लाइ हिकु वॾो चैलेंज आहे त सरकारी स्कूलनि जी हालत जेसिताईं बहितर न थींदी तेसिताईं हालतूं ख़राब रहंदियूं। सरकारी स्कूलनि जी हालत बहितर थियणु खपे। अवां ॾिसो, असां सभु हुन ज़माने में सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं। कराचीअ जा हाई स्कूल ॾिसो, इंजीनियर स्कूल, हैदराबाद जा ॾिसो या लाहौर जा ॾिसो या पिशावर जा ॾिसो, त उन्हनि खे बहितर करण लाइ तमामु हिकिड़ी हंगामी हालत ऐं बदकिस्मती। ॾिसो, नई हुकूमत आई त 2.5 साल अॻु 2 साल अॻु हिननि चयो त असीं एमरजेंसी लागू था करियूं। हिकिड़ी तकरीब थी जंहिंमें आम वियो, उन खां पोइ अॼु जे ताईं का उनजी ॻाल्हि कान्हे त उहो हंगामी हालात कहिड़े नमूने में आहिनि, एमरजेंसी केतिरे हद ताईं आहे, कीअं पियो थिए, स्कूलनि जी हालत कहिड़ी आहे। ॿार स्कूलनि जी जेका तव्हां ॾिसंदो त सरकारी स्कूलनि जे वॉशरूम्स खां वठी यानी तइलीमी मयार ताईं हालत ख़राब आहे। अहिड़ी हालतुनि में हुकूमत खे हिकिड़ो चैलेंज सम्झी एमरजेंसी तौरु तइलीम खे जेको आहे सो पंहिंजो मौज़ू बनाइणु खपे, छाकाणि तइलीम खां सवाइ पंहिंजी तरक़ी नामुमकिन आहे। मूं जीअं चयो, तइलीम फनी बि ज़रूरी आहे। दुनिया में हिन वक़्तु बि केतिरनि मुल्कनि में ज़रूरत आहे
जेकी जिन खे फनी तइलीम अचे थी या रोज़गार जा ज़रिया ॾिजनि जी। त उन लाइ मुंहिंजी हिनखे गुज़ारिश ई आहे त महिरबानी करे स्कूलनि जी हालत बहितर करियो ऐं सही माना में जेके स्कूल तइलीम खाते जा अमलदार आहिनि तिन खे स्कूलनि जा मुआइना करणु खपनि, कॉलेजनि जा मुआइना करणु खपनि, लेबोरेटरियुनि जा मुआइना करणु खपनि। जी सर, बदकिस्मती आहे, बिल्कुलु। चौकसी न आहे, इन करे इहो मसइलो वधंदो पियो वञे। जी सर, अवां छा था सम्झो त छा तालीम खाते जी गवर्नेंस पॉलिसियुनि ऐं स्कूलनि जी इंतिज़ामी निज़ाम में ख़ामियूं हिन सूरत हाल जो बुनियादी ज़िम्मेवार आहिनि? बिल्कुलु मां हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त तइलीम खातो हुनजो वॾो ज़िम्मेवार आहे। उन्हनि खे ई खपे, ॾिसो कंहिं ज़माने में जेके आहिनि वीडियोस स्कूलनि जा दौरा कंदा हुआ, हींअर कॾहिं वञनि ई कोन था, ऑफिस मां निकिरनि ई कोन था। तव्हां कंहिं बि कॉलेज में वञो त लेबोरेटरी में जेका साड़े खां बंदि पई हूंदी, लेबोरेटरी खुलियल कोन्हे। स्कूलनि जी हालत ॾिसंदो त प्राइमरी स्कूलनि में जेके आहिनि मास्टर वञनि कोन था, उन्हनि पंहिंजनि हिकिड़ा अहिड़ा थी छॾनि न सस्तनि पघारनि ते जेके वेठा कमु कनि। अहिड़ियुनि हालतुनि में मां सम्झां थो त चौकसी ज़रूरी आहे। हालांकि हिन वक़्तु संद में सैयद सरदार शाह तमामु घणी महिनत करे पियो, कोशिशि वठे पियो, पर यूनियन बाज़ी आहे, ॿियूं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां लाइ चैलेंजिस आहिनि। जी सर, जीअं त सर्वे मुताबिक़ 2004 में सिंध ख़्वांदगी जे लिहाज़ खां पंजाब खां पोइ ॿिए नंबर ते हुयो। इन अरसे में अहिड़ो छा थियो जो बलोचिस्तान ऐं KPK खां बि पुठिते हलियो वियो आहे? ॾिसो न, इहा सर्वे जो ॻाल्हि आहे, मूंखे ख़बर नथी पए इहा सर्वे कीअं थी थिए, छा थी थिए। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे जेके सर्वे आहिनि इहे ख़ुदि हुकूमत खे ख़ुदि पाण करणु खपनि, एजुकेशन डिपार्टमेंट खे ख़ुदि करणु खपे त भाई फलाणे ॻोठ जो स्कूल जेको आहे उते पहिरीं पढ़ाई थी वञे, छोकिरा अचनि था, प्राइमरी टीचर वञनि था, कोन था वञनि, इहा उहो ई करे सघनि था। बाक़ी हीअ रिपोर्टूं जेके आहिनि आउं सम्झां थो हिन ते नज़रसानी ज़रूरत आहे, ॾिसणु खपे हुन। जी मदद अली सिंधी साहब, महिरबानी अवां जी, अवां असांखे इन रिपोर्ट मुताबिक़ आगाह कयो। थैंक यू सो मच। महिरबानी, थैंक यू वेरी मच। जी, अॼु जो जेको असांजो महिमान असांजे स्टूडियो में मौजूदु आहे नाज़रीन, उहो हिकु नामियारा शाइर बि आहिनि, कंपेयर बि आहिनि, ब्रॉडकास्टर बि आहिनि। अवां सोचींदा हूंदो नालो ॿुधल थो लॻे, कम ॿुधल था लॻनि, ॾिठल था लॻनि, त अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं था बख़्शण महराणवी साहब सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं सॼे हिन सिंध वाइस जे समूरे सथ जो थोराइतो आहियां, ऐं ख़ासि तौर अदा ज़ुएब ज़रदारी जो उन्हनि इनवाइट कयो, डी शर्मा बि सॼी संगत मिली, ख़ुशी थी ॾाढी। थैंक यू सो मच सर, अवां कुर्ब जा कदम भरे असां वटि आयो। तव्हांजी महिरबानी जो अवां असांखे यादि कयो, असां बिल्कुलु हलिया हुआसीं। मोहबत में जॾहिं बि सॾु थींदो आहे असीं हलिया ईंदा आहियूं। बिल्कुलु सर, मोहबतुनि जा सॾ मोटाइबा न आहिनि। न उहो आउं अक्सर शेयर पढ़ंदो आहियां हुन में पंहिंजे मुख़्तलिफ़ स्टेज प्रोग्राम स्टेजिस जे। दिलि जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। वाह। कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते न हलियो, नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। वाह। सो नींहं वारनि जे नियापनि ते अची वियासीं। ज़बरदस्त। अच्छा सर, हाणे अवां जॾहिं हिकिड़ो शेर शुरूआत में ॿुधायो आहे त मां अवां खां पुछणु चाहींदसि त जेको कहिड़े शाइर अवां खे वधीक इंस्पायर कयो, कहिड़ी शाइरी खां वधीक अवां इंस्पायर थिया आहियो, ऐं अवां मुख़्तलिफ़ किताब पिणु लिखिया आहिनि। वरी हाल ई में ई रिसेंटली अवां जो हिकिड़ो किताब जेको आहे उहो उर्दू में बि उन जी ट्रांसलेशन कई वई आहे, उन जो तर्जुमो कयो वियो आहे। भला निवाण छा आहे हिन में? जी असल में शाइरी जी शुरूआत मूं 80 जे ॾहाके में कई हुई, ऐं उन दौर में मतिलबु हिकिड़ो ज़िया जे मार्शला जो दौर हो, ऐं मुज़ाहमती पोइट्री खां मूं आगाज़ कयो, ऐं नज़्म लिखियासीं, शाइरी कईसीं। पोइ इल्तिजा जे नाले सां मुंहिंजो किताबु छपियो, ऐं मुंहिंजे लाइ त वॾो एज़ाज़ इहो त उहो उन किताब जो महूरत जेको आहे, मुंहिंजो ख्वाबु हो त सिंध जी बल्कि बरे सग़ीर जी अलस्ती आवाज़ अदियाबदा परवीन करे उनजो मुंहिंजी उहा तमन्ना पूरी थी। ऐं अदियाबदा परवीन हैदराबाद में आई है, उन किताब जो जेको आहे सो महूरत करायोसीं। न रुगो महूरत पर पाण मुंहिंजो हिकिड़ो सूफ़ियाणो गज़ल आहे, मतिलबु गज़ल में उहो सूफ़ियाणो थाट आहे, उहो ॻाए ऐं कंपोज़ बि कयो। अवां जे अखियुनि जा तलबगार आहियूं, ज़मानो चवे थो गुनहगार आहियूं, हीअ अंधनि जी मसनत जो इंसाफ़ आहे,
वरी संग बारी ऐं संसार आहियूं असां इश्क कलमो पढ़ी या छॾियो अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं अव्हां जे अखियुनि जा तलबगार आहियूं ज़मानो चवे थो गुनाहगार आहियूं। ज़बरदस्त। पोइ वरी शाइरीअ जो सफ़र अञा ताईं जारी आहे, लिखूं था त मुंहिंजा जेके नसरी नज़्म ख़ासि तौर ते उहे तमामु घणो यानी हाणोकी टही बि मुंहिंजी उन दौर जा अमसर बि उन पसंदि कंदा हुआ। हाणोकी टही बि जेका हाणे लिखे थी माशाअल्लाह ॾाढो सुठो लिखनि था, उन्हनि में बि उहो तमामु घणो यानी पज़ीराई उन्हनि हासिलु कई। मुंहिंजी तमन्ना आहे त मुंहिंजो नसरी नज़्म जेके आहिनि उहे कंपाइल करे ऐं वरी ट्रांसलेट करे उर्दू में बि उनखे आणिया। इन लाइ मुंहिंजो दोस्त आहे, पाण शाइर बि आहे, ॾाढो भलो शाइर आहे, अहमद आज़ाद, ऐं प्रोफेसर आहिनि, पाण लेक्चरर आहिनि, प्रोफेसर आहिनि। उन्हनि पोइ ई काफ़ी वॾो अरसो टाइम वठी ऐं हीअ जेको आहे सो मुंहिंजा नज़्म हिन तर्जुमो कया ऐं मोहब्बत के मौजज़े जे नाले सां ही नसरी नज़्म छपिया आहिनि। ऐं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि इहा बि आहे त पाकिस्तान जे ई तमामु वॾे नामवर इदारे आज इदारो आहे उन हिनखे छपियो आहे ऐं आज जेको आहे सो उनजो ट्रैक रिकॉर्ड आहे त हू जेके बि उन किताब आंदा आहिनि उहे शाहकार ऐं तमामु वॾे मयार वारा किताब उन आंदा आहिनि ऐं उन जे मयार ते जेकॾहिं को किताब लहे थो त उनखे उहो छपींदो आहे। ठीकु आहे, सो इहो ई माना हिकिड़ो सनद आहे त आज जहिड़े इदारे हिनखे छपियो आहे। ऐं मां चाहींदुसि त असांजो कैमरामैन जेकॾहिं थोरो अच्छा ज़ूम हितां न आहे हितां बि आहे हुन तां, ठीकु आहे न, ही मोहब्बत के मौज जे मिड़ई मुंहिंजो हिकिड़ो प्यार जो पोरियो आहे ऐं कोशिशि कंदासूं त हिन मां तव्हांखे कुझु ज़रूरु ॿुधंदासीं। सर आउं हिकिड़ी ॻाल्हि अव्हां सां डिस्कस करणु चाहियां थी त जेको आम तासुर अॼुकल्ह रहियो आहे त अॼु जा केतिरा ई अदीब शाइर जेके आहिनि से उहे सरकारी बणिजी विया आहिनि, इक़्तिदार धड़ियनि जी शफ़क़त ख़ातिर सच लिखण खां पासो था कनि। तव्हांजो छा जेको आहे सो तासुर रहियो आहे, अव्हां हिन सां मुतफ़िक़ आहियो? हक़ीक़त में आऊं इन ॻाल्हि खां एतिरो इतफ़ाक़ कोन थो करियां। जेको जेन्युइन माण्हू आहे, कमिटेड माण्हू आहे, आदर्शी माण्हू आहे, लेखक हुजे, उहो नसरनिगार हुजे, उहो शाइर हुजे, मुसविर हुजे, फाइन आर्ट जे कंहिं बि शोबे सां जंहिंजो तालुक़ु आहे ऐं जेको जंहिंखे पंहिंजे आर्ट ते भरोसो आहे, एतमाद आहे, यकीन आहे ऐं उन वटि क्रिएशन आहे, मां नथो सम्झां थो ईअं सस्तो ऐं जेको आहे सो विकामी वेंदो, छाकाणि त अहिड़ा आदर्शी माण्हू असां आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे कौल ऐं फ़ैल में को तज़ाद न रखियो। अहिड़ा खोड़ सारा नाला आहिनि, कहिड़ा बि ॻणायां तव्हांखे, सिंधी अदब में तमामु वॾा नाला आहिनि। सो हाणोके दौर में बि अहिड़ा माण्हू आहिनि, आदर्शी आहिनि, जेके अहिड़े नमूने सां कंप्रोमाइज़ नथा कनि। बाक़ी रहियो सुवाल जेके मजमूई तरह जेको आहे ईअं हिकिड़ो ख़्याल त आहे, इहो बहस सोशल मीडिया ते हलंदड़ हूंदो आहे, बिल्कुलु, पर सची ॻाल्हि ॿुधायां त सोशल मीडिया जे आयल कमेंट खे आउं एतिरो ख़ातिर में न वठंदो आहियां। उहो उन में बि ख़ुदि जेका हिकिड़ी जानिबदारी हूंदी आहे उन कमेंट्स में, या उहो वरी हरू भरू बि जेको आहे के माण्हू वांदी ख़ल्क़ आहे जेका ॾियणे न वठणे, कंहिंखे पथर हणणो आहे, कंहिंखे भितर हणणो आहे, उहो कमेंट्स जी सूरत में आणी कढंदो। बिल्कुलु, पर जेके माण्हू ईअं कंप्रोमाइज़ कनि था या जेके उनजे उन में अचनि था डोमेन में या उनजे ॻाल्हियुनि में, उहे सची पुछो त उन्हनि जे लिखणनि में, उन्हनि जे ॻाल्हाइण में, उन्हनि जे सोचण में ऐं उन्हनि जे तख़लीक़ी शाहकार में उहा शइ न, उहा तमामु सतही हूंदी आहे। ठीकु आहे न, पोइ उहे अहिड़ा माण्हू शॉर्टकट ॻोल्हींदा आहिनि, अहिड़ा माण्हू जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जो यानी अहिड़ो रस्तो इख़्तियार कंदा आहिनि। पर हिकिड़ो वॾो अंग आहे, ॿई ॻाल्हियूं बराबरि हलंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त प्लस ऐं माइनस ज़िंदगी जो हिसो आहे। हुन में हिकिड़ा पॉज़िटिव हूंदा आहिनि, हिकिड़ा नेगेटिव हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ा शॉर्टकट ॻोल्हींदा आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि उहे पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी सचाई ऐं पंहिंजे जेको अवरचाईअ सां अॻिते वेंदा आहिनि।
लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं, जेके अवरचाई सचाई ऐं पूरे ख़ुदि एतमादी ऐं पंहिंजे कमिटमेंट सां हलंदा आहिनि न, उन्हनि लाइ रस्तो ठही पवंदो आहे। जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं, उहे कूड़ा आहिनि, उहे कूड़ियूं आहिनि जेके वेही किनारा ऐं कपर पुछनि। बाज़ारी बैत सुरसुहिणीअ मां आहे, सही, ठीकु आहे, पर हुनजी बातनी हिकिड़ी दुनियावी माना इहा बि आहे त उहे जेके कपर पुछनि उहे कूड़ियूं आहिनि भिटाई साईं जे नज़र में, जेके शॉर्टकट ॻोल्हनि, जेके सिफ़ारिशूं ॻोल्हनि, जेके कंप्रोमाइज़ कनि, उहे दरिया टिपी कोन सघनि। ॾिसो न केॾी कमाल जी शइ आहे। जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं, हाणे जिन खे सिक सावड़ जी से घेड़ न पुछनि घाट, जिन खे साहड़ मेहार जो नालो, सही, पर दुनियावी हिसाब सां असीं हुनखे मंज़िल सम्झूं, ठीकु आहे, त जिन खे सिक रुगो मंज़िल ते वञण जी न, उहे घेड़ ऐं घाट न पुछंदा आहिनि, उहे शॉर्टकट न ॻोल्हींदा आहिनि, आसानियूं न ॻोल्हींदा आहिनि। जिन खे सिक सावड़ जी से घेड़ न पुछनि घाट, जिन खे इश्क वसाहट, कमाल आहे, यानी जिन खे पंहिंजे मंज़िल ताईं पहुचण जी, मंज़िल खे हासिल करण जी उसाट, यानी उञ, एॾी उञ जेका, यानी ईअं सम्झो त धरतती महल जेका उञ लॻे सफ़र में, उहा उसाट हुजे। जिन खे इश्क उसाट से वावड़ बाहिनि विखड़ी, उन लाइ पोइ दरिया बि हिकिड़ी नंढी विख आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु तमामु बहितरीनु। अच्छा जी, असां ॻाल्हि कई तव्हां मज़ामती शाइरनि जी ॻाल्हि कई, ऐं उन में हबीब जालिब आहिनि, अहमद फैज़ अहमद फैज़ आहिनि, शेख अयाज़ साहब रहिया आहिनि, त छा अॼु जे शाइर वटि एतिरी जुरत न आहे जो हुकुमराननि जागीरदारनि वारो जेको निज़ाम आहे ऐं समाजी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ बेख़ौफ़ीअ सां लिखी सघनि? बिल्कुलु लिखनि था, बिल्कुलु लिखनि था। तव्हां पंहिंजो ॾिसो, मसइलो इहो आहे त फेसबुक ते, फेसबुक खे तव्हां चवंदा आहियूं हिकिड़ी वॾी डिघी बाज़ार आहे, हिकिड़ी पूरी कॉलोनी आहे या हिकिड़ो शहर आहे। हाणे अव्हां इहो पाण चूंड कंदव त तव्हां कहिड़ो पासो वठणु था चाहियो। बिल्कुलु हर क़िस्म जो दुकान बि आहे, हर क़िस्म जो बाज़ार आहे, हर क़िस्म जा गोड़ आहिनि। हाणे तव्हीं अच्छा, उते सुठा पार्क बि आहिनि, उते सुठा वेहण जूं जायूं आहिनि, लाइब्रेरियूं आहिनि, ॻाल्हाइण वारा आहिनि, सुठा आहिनि। हाणे अव्हां ते आहे जेके टूल तव्हां झलियो वेठा आहियो, उन्हनि ते आहे त उहो कहिड़ो थो रस्तो इख़्तियार करे ऐं कहिड़ी चूंड थो करे। सही, ठीकु। त अहिड़े तरह जेके माण्हू मज़ामती पोइट्री कंदड़नि जी शाइरी जेका आहे उनखे उहो एप्रोच ई नथा कनि, इन करे हिकिड़ो आम तासुर इहो थो बीहे। मिसाल, हाफ़िज़ निज़ामाणी जो हिकिड़ो शेर आहे त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, ऐं सजदो उन ई खे ॾियां जेको इंसान जे पासे। बिल्कुलु, छा मज़ामत न आहे छा? हिन दौर में तव्हां इन सिटुनि खे त ॾिसो न। बिल्कुलु अहिड़ी तरह असां वटि रूअल कालरो आहे, असां वटि फवाद कलवड़ आहे, असां वटि मुनवर हालेपोटो आहे, असां वटि हाजी सांद आहे, असां वटि खोड़ नाला आहिनि जेके हिननि हालतुनि पटाईंदड़ जेके वॾा वाक़िया थियनि था उन्हनि ते उन्हनि नज़म बि लिखिया आहिनि। मूं फ़क़ीर लिखियो आहे जॾहिं भूरे भील जो वाक़ियो थियो हो, ऐं नंढड़ो उनजो तव्हांखे ॿुधाए वञा वाक़ियो, त उहो ईअं हो जो असां वटि सिंधी समाज हिकिड़ो सूफ़ियाणो असरु आहे पंहिंजे सिंध जी हिन सॼी सोसाइटी ते, माण्हुनि ते, हिन ख़िते में। छाकाणि बुज़ुर्गनि जो हिते एॾो वॾो यानी तबलीग ऐं पैगाम पहुतल आहे जो असां रवादारी, दरगुज़र, सहप ऐं बिना मतभेद जे मोहबतूं कंदड़ इंसान आहियूं। हक़ीक़त त असां वटि जीअं असां जूं ईदूं, ॾियारी, होली ऐं इहे धार न आहिनि। ईद थींदी त असां वटि असांजा जेके हिंदू बिरादरी बि असां वटि ईंदी आहे मिठाइयूं खाइणु, सेवियूं खाइणु। ईअं असीं ॾियारी ते हलिया वेंदा आहियूं, होली ते हलिया वेंदा आहियूं। ईअं असांजा क़ब्रिस्तान बि अलॻि अलॻि न आहिनि। जेके असांजा हिंदू बिरादरी पंहिंजो पूरींदी आहे लाश खे, उन्हनि में हिकिड़ो भूरो भील हो जेको पंद्रियो में उनखे मुस्लमान जे क़ब्रिस्तान में पूरे छॾियो। पर हिकिड़ो नओं जेके नई पौध अचे थी मस्जिद में, हिकिड़ो नओं सगोरो अची वियो, उन अची चयो त भाई इहो गुनाह थियो आहे।
पोइ सॼी ख़ल्क़ खे हुन मोटिवेट करे हुन लाश खे कढी हुन जी बेहुरमती कई हुई, हुनखे रसा ॿधिल छिकियो। उन वाक़े ते मूं इहो नज़्म लिखियो हो, मूं न ईअं को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी, मिटीअ जो को मज़हब हूंदो, मिटी हिंदू मुस्लिम थींदी। मूं न ईअं को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी, मिटीअ जो को मज़हब हूंदो, मिटी हिंदू मुस्लिम थींदी। इंसानियत जा मुनकर माण्हू, सुर संगीत ऐं साज़ जा दुश्मन, सूंहं भरे संसार जा दुश्मन, हाणे त अलाए छा था चाहिनि। फिरकनि जी नमकीनी बुरके घाव नवां के पोखिया वेंदा, फिरकनि जी नमकीनी बुरके घाव नवां के पोखिया वेंदा, ख़ुशबू खे बि जलायो वेंदो, दर्दनि खे बि दीन धर्म जी ताराज़ीअ में तोरियो वेंदो, लाश बि भूरा कारा थींदा। मूं न ईअं को ॼातो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी, निम जी छांव बि हिंदू थींदी, बड़ जो भाकुर मुस्लिम थींदो, उब कछींदड़ उजरा पंछी शिया थींदा, सुन्नी थींदा। मूं न ईअं को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी। वाह, अहिड़ा नज़्म बि लिखिया, मूं फ़क़ीर लिखियो, ईअं ॿियनि बि लिखिया। ज़बरदस्त। सो मज़ामती पासो जारी आहे, जेसि ताईं हक़ सच जी जेका इहो तकरार ऐं जंग आयो आहे जारी रहंदी। बिल्कुलु। अच्छा, हे सिंधी जेके गाना आहिनि उन्हनि में अॼुकल्ह अहिड़ी शाइरी घणी इस्तेमालु थी रही आहे जेका अदबी मयार जी असां ॻाल्हि कयूं त उन खां घटि ऐं सिर्फ़ु सस्ती मक़बूलियत हासिलु करण लाइ थी रही आहे। छा शाइर बि इन ज़वाल जा ज़िम्मेवार आहिनि? शायदि इहो तव्हांखे भला सुवाल पाण ठाहिया थो या तव्हांखे फीडबैक आहे किथां? बहरहाल सर, तव्हांजो नालो ॿुधी इहे सवाल अची था मिड़ी मज़ाक करायमि, सुवाल बहितरीनु आहे। मुंहिंजी राय इहा आहे त हिकिड़ो पॉपुलर ट्रेंड म्यूज़िक में शाइरी ऐं गायकी जो रहियो आहे, ॿियो वरी हिकिड़ो क्लासिकल ऐं हिकिड़ो यानी निज नुबार म्यूज़िक ऐं शाइरीअ जो, इहे ॿई ट्रेक गॾु हलंदड़ आहिनि। बिल्कुलु। ऐं इहे अॼु न, तव्हां पोइ ते माज़ी में हलिया वञो, हिकिड़ो वक़्तु हो जॾहिं मास्टर चंदुर जी शाइरी अवामी रंग जी हूंदी हुई ऐं हुन जी गायकी जो अंदाज़ बि उहो तमामु घणो मक़बूल हो। वरी उन दौर में जेके ॿिया गायक हुआ उन्हनि जी वरी पंहिंजे अंदाज़ सां उन्हनि जेको आहे शाइरी खे सलेक्ट करे म्यूज़िक ठाहे उनखे पेश कयो। पर हाणे छा आहे त हीउ दौरु जेको डिजिटल एज जंहिंमें तव्हां असां जीअरा आहियूं, इन में वाक़ई जेको आहे सो हाणे सुठे ऐं ख़राब जी तफ़रीक रही न आहे, का लकीर छिके नथा सघूं। सस्ती शोहरत, रेटिंग हासिलु करणु ऐं सोशल मीडिया ते कमाइण जे लाइ इंतिहाई जेको आहे हदूं सभु ओरांगे विया आहिनि। हाणे अॻे चेक एंड बैलेंस हूंदो। बिल्कुलु। असां पारां माण्हू या मुंहिंजा हमअसर असीं रेडियो जी दुनिया मां आयल, रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ऐं 1987 खां मूं प्रोग्राम शुरू कया एज़ ए होस्ट। ऐं मूंखे यादि आहे त असांजो जेको स्क्रिप्ट हो, जेको ॻाल्हाईंदा हुआसीं माइक जे आॾो, उहो बाक़ाइदे वेट थींदो, यानी सीनियर प्रोड्यूसर्स उनखे पहिरीं चेक कंदा, लफ़्ज़ लफ़्ज़, सिट सिट, जुमिलो जुमिलो, उनजी माना मफ़हूम, उहो जॾहिं थी ईंदो उन खां पोइ असीं ॻाल्हाईंदा हुआसीं। ईअं ई वरी शाइरी जी सिलेक्शन बि ओड़े ई नमूने सां थींदी हुई, बाबा ही कलाम ॻाइण जहिड़ो आहे ऐं हिनखे ऑनएयर करणु जहिड़ो आहे। हाणे त का बि चेक ऐं बैलेंस त आहे कोन्हे। पोइ जंहिंखे जेको बुल मिले थो उहो मैदान ते लही थो वञे। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त उनखे वरी एॾी पज़ीराई थी मिले, यानी उनखे माण्हू तंज़िया अंदाज़ सां, टोक वारे अंदाज़ सां, या ईअं चऊं त बसि रुगो थोड़ी देर लाइ मज़े वठण लाइ ॿुधनि था। माना पंहिंजे फन बदिरां मार्केट जी घुर्ज मुताबिक़ असां चऊं त करे छॾिया, जो कि मार्केट जी घुर्ज बि हिन वक़्त जी ज़रूरत आहे। पर मार्केट में पंहिंजे लाइ को बि एवज़, उहो चाहे दाद जो हुजे या वरी थोरो पैसे ॾोकड़ जो हुजे, उहो जेकॾहिं हासिलु करण जो सिखो था त फ़ज़ीलत त सिखो न। शाइरी त हिकिड़ी इंतिहाई नफ़ीस ऐं हसीन शइ आहे, उनखे उन नमूने सां तव्हां पेश था करियो, यानी उनखे एक्सप्लॉइटेशन उनजी था करियो, ऐं उनखे हिकिड़ी सतही ऐं छसी ऐं तमामु हिकिड़ी जेको आहे सो ईअं छा ॿुधायां त क़ाबिल मुज़म्मत शयूं बि आहिनि। मूं हुनजी मज़म्मत कई बि आहे असां पंहिंजे फेसबुक ते।
त उन्हनि जी वरी छा आहे त उन्हनि जी इन खे केरु रोकींदो, इन लाइ इदारा हुअणु घुरिजनि, बिल्कुलु। उहे उन ते बाक़ाइदे जेको आहे सो एक्शन खणनि, अकाउंटेबल तॾहिं वञी इहे शयूं बंदि थी। सही। ऐं जेका अॼु जी शाइरी में फ़िक्र फ़लसफ़ो ऐं समाजी शऊर जेको असां चऊं त घटिजी वियो आहे, जॾहिं त लफ़्ज़नि जी चमक सिर्फ़ु ॾिठो वञे त उहा वधी वई आहे, छा ही अदबी ज़वाल न आहे? न कीअं था चओ तव्हां ॿुधायो न, कीअं उन मां फ़िक्र घटियो आहे या उन मां जेको आहे ख़्याल ऐं तख़यल घटियो आहे? सर अहिड़ा कई सारा अहिड़ा मिसाल तौरु। एग्ज़ाम्पल्स असां अॼुकल्ह पंहिंजे सिंधी शाइरीअ में ॾिसी रहिया आहियूं जेके सिर्फ़ु लफ़्ज़नि जी चमक हासिलु कनि था ऐं जेको फ़िक्र मिसाल आहे, बाबा फ़लसफ़ो लफ़्ज़नि आहे। जी थोरो थो ॿुधायो न, ईअं न आहे। स्टडी तव्हां बि करियो ऐं जेके हींअर मूंखे ॿुधनि वेठा उहे बि पंहिंजे तौर ते पढ़नि त सही न। तव्हां छा था सम्झो त असांजी सिंधी शाइरी जो सफ़र को बीहजी त कोन वियो आहे, न उहो बिल्कुलु एॾो आहे। भरपूर आहे जो आउं चाहियां थो त आउं पंहिंजे हमअसर उहो दौरु जेको आहे संदर्स, हलीम बाग़ी, मज़र लगारी, मीर सनारी सर ऐं हलीम बाग़ी, इहे सभु असांजा हमअसर मुंहिंजा रहिया आहिनि शाइर। मूंखां अॻु में आकाश अंसारी, अदल सुमरो, अयाज़ गुल, यानी हिकिड़ी कहकशां नालनि जी, उन्हनि खां सीनियर उस्ताद बुखारी, इब्राहिम मुंशी, हिकिड़ो सफ़र आहे ऐं शानदार सफ़र आहे। शेख अयाज़ जहिड़ो शाइर एॾो वॾो सिंध में, त हिकिड़ो शाइरीअ जो जेको सफ़र आहे न एॾो शाहकार ऐं शानदार आहे जेको हाणे बि जारी सारी आहे। उन में न इहा लफ़्ज़नि जी चमक दमक वारी ॻाल्हि बि कान्हे का। उहे शयूं जेके फेसबुक ते अपलोड थियनि थियूं, अली सफ़दर जी शाइरी पढ़ी ॾिसो तव्हां, रुबीना अबड़ो जी शाइरी पढ़ी ॾिसो तव्हां, फवाद कलवड़ जी शाइरी पढ़ी ॾिसो, अज़ीज़ गुल असां वटि बहितरीनु नज़्म जो शाइर आहे। अहिड़े नमूने सां आउं तव्हांखे इलाही नाला ॻणाए सघां थो। ऐं मूं में वरी छा आहे त इहो बुग़्ज़ आहे ई कोन्हे। आउं त हिकिड़ो प्रोग्राम पंहिंजो कंदोसि मिठियूं ॻाल्हियूं, उन में मूं नौजवान शाइरनि खे जॾहिं इंट्रोड्यूस करायो आहे, मूं उन्हनि जी शाइरी ॿुधी आहे त आउं पाण एॾो ख़ुशि थींदो आहियां त मुंहिंजी सिंधी शाइरी जो सफ़र एॾो ज़बरदस्तु शानदार ऐं एॾो कमाल जो आहे जो ॻाल्हि छॾे ॾियो। ऐं हीअ जेके शाइर आहिनि जिन जा मूं नाला तव्हांखे ॿुधाया, उहे तमामु भलो ऐं सुहिणो लिखनि पिया। पोइ हाणे उन जाइ ते ॾिसो न अटकलबाज़ियूं बि त हलनि थियूं। हाणे उन तरफ़ तव्हांजो आहे न उहो रेशियो तमामु घटि आहे, इन करे उहो एॾो उहो क़ाबिल ज़िक्र न आहे। ऐं असांजी जेका ॾिसंदड़ मूंखे सबूत ॾेखारियो, जे न त पोइ एक्सेप्ट कनि था हिन शइ खे, उहो पज़ीराई ॾियनि था। और शाइरी मूं सवेर पाण ॻाल्हि करे चुकासीं न त हिकिड़ी अहिड़ी शाइरी जेका पंहिंजे इख़्लाक़ियात जे फज़ीलतुनि जे समूरनि हदुनि खे क्रॉस करे पहुती आहे, असीं त उनखे उनजी मुज़म्मत था करियूं। बिल्कुलु बिल्कुलु, उन जे करे ई त मां सम्झां थी त इहो अदबी हिकिड़ो ज़वाल अची वियो आहे। ज़वाल न आहे इहो, तव्हांजी नज़र में आउं नथो मञां हिनखे, ज़वाल न आहे, बहितरीनु ऐं बाकमाल सफ़र हल जारी आहे। जी, छा अदबी तंज़ीमूं वाक़ई अदब जी ख़िदमत करे रहियूं आहिनि या सिर्फ़ु पंहिंजनि हलकनि ताईं महदूद थी वियूं आहिनि? अदबी जेके इदारा आहिनि जेके निजी, जीअं असांजी सिंधी अदबी संगत आहे, तमामु एशिया जी दावा था कनि, वॾे में वॾी हिकिड़ी अदबी तंज़ीम आहे। ऐं सची ॻाल्हि आहे त असां पंहिंजी शुरूआती ज़िंदगीअ में सिंधी अदबी संगत जे इजलासनि ऐं अदबी जेके बैठक ऐं जेके उनजूं वेहकूं थींदियूं उतां ई सिखिया आहियूं। असां पंहिंजा इस्म पेश कंदा हुआसीं, असांजा सीनियर्स हुन ते पंहिंजी राय ॾींदा हुआ। असांजी त ख़ुशनसीबी आहे जो असांखे ॿुधण वारा सम्झो त शमशील हैदरी वेठो आहे, इमदाद हुसैनी वेठो आहे, नियाज़ हुमायूनी वेठो आहे, ताज बलोच, ताज जोयो, तमामु माना हिकिड़ा वॾा नाला जेके आहिनि उन्हनि जे आॾो असीं पंहिंजी शाइरी पेश कंदा हुआसीं। एॾो उनजो अभ्यास कंदा हुआ, उन ते तनक़ीदी नज़र बि रखंदा हुआ, असांखे उनजे लाइ तरगीब ॾींदा हुआ किताब पढ़ण जी, असांजी तसीह बि कंदा हुआ। त इहो हिकिड़ो बहितरीनु रोल रहियो सिंधी अदबी संगत जो। पर हाणोको दौरु जेको आहे उनजो उहो वाक़ई सवालिया आहे। ऐं उन वटि मुंहिंजी त तमन्ना हुई त इहा सिंधी अदबी संगत पंहिंजे हिन सॼे सफ़र में एतिरी एडवांस ऐं एॾी अपडेट हुअणु घुरिजे जीअं ॿिया इदारा आहिनि। मिसाल तव्हां सोशल मीडिया ते हलो, रेख्ता नाले हिकिड़ो इदारो आहे ऐं असांजे
पाड़ेसरी मुल्क मां बिल्कुलु ईअं उन ई आहे। उनखे ॾिसो केॾो शाहकार उहो उनजा internationally, प्रोग्राम्स हा इंटरनेशनल उनजा उनजा प्रोग्राम्स प्रोग्राम्स उन पंहिंजा जेके एॾा भला किताब PDF बिल्कुलु। करे रखिया आहिनि उते बहस था थियनि डिबेट्स थियनि थियूं अहिड़े नमूने सां हिते कुझु यानी निजी तौर इदारा आहिनि जेके कमु कनि था पिया उन में अदबी संगत नज़र नथी अचे हा उनखे बि डिजिटलाइज़ थियणु घुरिजे जदीद यानी ईअं उनजा सम्झो त- बुनियादी सबब छा था ॾिसो अव्हां कहिड़ा मतिलबु उन पासे उनजो संजीदा रवैयो न आहे न हिकिड़ी भर्ती थियल आहे मेंबरनि जी सॼी सिंध में ऐं उन ते सुठा ख़ासा नाला हिन में मौजूदु आहिनि नामी गिरामी माण्हू हिन में मौजूदु मिसाल तौरु आहिनि मिसाल तौरु तव्हां पाण हिन आऊं ॿ टे त- नाला खया हा आउं त खणी हुन में आहियां पर हाणे उनजो हिसो त खणी न आहियां पर हिकिड़ो दौरु हो बिल्कुलु आउं सांगड़ जो रहंदड़ आहियां मां आउं फ़क़ीर माण्हू सिंधी अदबी संगत सांगड़ जो सेक्रेटरी रहियो आहियां हुन दौर में असां रंगरती सांझ जहिड़ो तारीख़ी मूं ते मुशाइरो करायो ॿिया खोड़ सारा प्रोग्राम किताबनि जूं रूनमायूं माना जेको उन दौर 92 93 जे ज़माने में जेको उन दौर में बहितर खां बहितर उनजो अमल कराए सघियासीं उहो कयोसीं हीअ दौर 2026 में बिल्कुलु उन में त उनखे अॻिते वधणु घुरिजे हा पर उहो अॻिते न पई वधे खोड़ सारियूं तंज़ीमूं मिसाल आहिनि तौरु। असां वटि ॿियूं ॾिसो न असां वटि ॿिया इलाही हा। आहिनि उहो कमु भलो पिया कनि प्राइवेट सेक्टर में हम्म, मिसाल जे तौर ते असांजो दोस्त सेब समेजे जो जी लाहौती आहे जी ॾिसो जी। तव्हां उनजा मेला ऐं उन में अकेडमिक क़िस्म जा मेले जे दौरान Sessions जेके सेशन्स थियनि थियनि था एनवायरमेंट ते अदब ते असांजे वसीलनि ते ऐं उन्हनि जी आगाही जे लाइ ऐं म्यूज़िक ते आर्ट ते कमाल आहे ऐं अहिड़ी तरह जो असां वटि आर्ट्स काउंसिल्स जेके आहिनि लाड़काणो हुजे ख़ैरपुर हुजे ख़ुदि कराची पाकिस्तान आर्ट्स काउंसिल आहे ॾिसो जी। केॾो कमाल जेको आहे सो उहो फेस्टिवल्स कराए थी सेमिनार कराए थी आलमी उर्दू कॉन्फ्रेंसूं कराए थी ऐं मुंहिंजी त हाणे ख़्वाहिश आहे त आलमी सिंधी कॉन्फ्रेंस छो बि नथी थियणु कराए? घुरिजे इनशाला थींदी उन लाइ बि ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं पाण हुनजो सीनियर मेंबर आहियां उते इहो बि आइडिया ज़ेरे गौर सर आहे आलमी उर्दू कॉन्फ्रेंस जी अगरि ॻाल्हि कयूं त उहा केतिरनि सालनि खां ई हलंदी थी अचे असां कराची में सिंध जी राजधानीअ में वेठा आहियूं पर अॼु ताईं असां सिंधी कॉन्फ्रेंस जो मुतालबो न करे सघिया आहियूं ऐं न उहा कॉन्फ्रेंस थी सघी आहे न जो न बुनियादी न सबब छा मुतालबो आहे? थींदो रहियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे उन ते बाक़ाइदे इहो आइडिया जेको आहे सभु हाणोके ऐं बहितरीनु एडमिनिस्ट्रेटर ऐं सदर साईं अहमद शावत जे ॾाढो आहे ऐं असां जेके आहियूं उते मेंबर डॉक्टर अयूब शेख आहे अदीन उलुदा शाह आहे असां आहियूं माना हिकिड़ो पूरो आहे उते वॾो अंग आहे सिंधी मेंबरनि जो अदीबनि जो शाइरनि जो त इहो ख़्यालु आहे ऐं हुननि उनखे इंडोस कयो आहे इनशाला उहा बि थींदी ॾिसो हिकिड़ो वक़्तु हो जो असां कराची लिटरेचर फेस्टिवल जे पाए जो सिंध लिटरेचर फेस्टिवल करायोसीं बिल्कुलु ॿी ॻाल्हि आहे त हाणे उहो खणी ॿिए पासे हलियो वियो आहे सही पर उहे दोस्त ख़ुशि हुजनि उहे कनि था उन्हनि कंटिन्यू कयो आहे उनखे सर पर अहिड़ी इहा बि तरह- हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त असां वटि इहे फेस्टिवल्स कंटिन्यूटी सां हलनि था जो की न त घणे तरीक़ा हूंदा आहिनि त साल खनि हलिया वरी न थिया पर इहा हिकिड़ी मां सम्झां थी त पॉज़िटिव साइन आहे असांजी जो असां सिंधियुनि में एतिरी ॿधी आहे त भले असां हुन इनिशिएटिव जो हिसो हुजूं न हुजूं बट स्टिल असां हुनखे सपोर्ट कयूं था असां उन्हनि जे प्रोग्राम्स में वञूं था ऐं असां उन्हनि खे हर क़दम ते सपोर्ट कंदा रहंदा आहियूं ईअं ई बिल्कुलु आहे। बिल्कुलु बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे ऐं उहो जारी आहे हींअर माना असांजे कल्चर डिपार्टमेंट बि काफ़ी जेको आहे सो बहितरीनु कमु कया आहिनि हिन में कोई शक न आहे ऐं मुख़्तलिफ़ नुमाइशूं आहिनि मां त हींअर ताज़ो हिननि जेको बोड़ींदे ते कमु कयो आहे जी जी सिंध जो क़दीमी साज़ आहे ऐं एतिरो क़दीम जो जेतिरो मोहन जे दड़े जे दौर जो उहो साज़ आहे बिल्कुलु ऐं उन लाइ उन्हनि सेमिनार्स कराया आहिनि उनखे सेखारण जा उन्हनि वर्कशॉप कराया आहिनि ऐं उन्हनि हींअर वर्ल्ड जे वॾे वॾे Internationally, हा, इंटरनेशनली उनखे रिकग्नाइज़ करायो बिल्कुलु। आहे ऐं अहिड़ी तरह असांजे कल्चर डिपार्टमेंट जो बि सुठो कमु आहे कमु करे रहिया आहिनि ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे सिंधी ॿोली जो बागचार इदारो जी उहो बि हुनजे माज़ी में हुनजे उहो इदारो चेयरमैन केतिरो असांजो बाख़्तियार दोस्त इसाक समेजे ॾाढो सुठो कमु कयो हाणे डॉक्टर शेर महराणी हुनजो चेयरमैन आहे हुन वटि बहितरीनु कम जा हींअर पूरे साल जो कैलेंडर आहे ऐं उन जे बि प्लेटफॉर्म तां
सुठा ऐं मुस्बत ऐं क़ाबिल ज़िक्र मयारी प्रोग्राम कम अचनि थियनि पिया, था। कमु थिए सिंधी पियो। ॿोली सिख्या जे लाइ उहो जेको कोशिशि पई हले, हींअर उन्हनि हिते इदारो खोलियो आहे लियाकत मेमोरियल लाइब्रेरी में, जी त उहे शागिर्द जेके सिंधी सिखणु चाहिनि था, हेॾो वॾो कराची आहे, उन्हनि जे लाइ उन्हनि उते बाक़ाइदे क्लासिस शुरू कया आहिनि। इन खां अॻु में इहो शाराए फैसल ते हो, ग़ालिबन हाणे वरी होॾां शिफ्ट कयो अथऊं। अहिड़ी तरह उन्हनि लाड़काणे में सिंधी ॿोली जे सिख्या जो इदारो क़ाइमु कयो आहे ऐं ॿियनि शहरनि में उहो क़ाइमु कनि पिया। लाइब्रेरियूं आहिनि, उन्हनि जा किताब आहिनि, जर्नल्स उनजो अचे थो, छपचे थो। सिंधी ॿोली ते तमामु भलो कमु थियो आहे, उहा इंटरनेट ते आई आहे ऐं ॿोली जे हवाले सां जेको इब्राहिम जोयो इंस्टीट्यूशन आहे उहो बहितरीनु कमु पियो करे। असांजे फयाज़ अमर बुरड़े उते सुठो कमु कयो आहे। ख़ुदि नौजवान पंहिंजे तौर ते बि जेके क़ाबिल आहिनि उहे असांजी ॿोली जी तरवीज ऐं उनजे लाइ वाधारे लाइ डिजिटल जी दुनिया में कमु कनि पिया। उन्हनि खे शाबस आहे, उनखे तहसीन आहे। ॿुधो न? जी 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 सर, हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ जी तरफ़ आहे। मां चाहियां थी त अव्हां असांजे नौजवाननि खे, असांजे ॾिसंदड़नि खे अव्हां को पैगाम ॾियणु चाहियो त उहो छा हूंदो? पैगाम कहिड़ो असां ॾियूं? नौजवान खे घुरिजे त सभ खां पहिरीं हू पंहिंजे पाण खे ॾिसे त मूं में कहिड़ो, यानी क़ाबिलियत जो कहिड़ो रंग मूं में मौजूदु आहे, उन खे ई वधाए। छाकाणि त हाणोको दौरु जेको अथव न, उहो स्किल्ड माण्हुनि जो आहे। जंहिं वटि जेको हुनरु हूंदो, जेतिरी सिख्या हूंदी, ऐं ख़ासि तौर वरी डिजिटल दुनिया में जेके शयूं आयूं आहिनि उन्हनि जी उन्हनि वटि सिख्या हूंदी, त उनखे ज़रूरत ई कान्हे नौकरियूं करण जी। सची थो ॿुधायां, हीअ ॾिसो न, इहे डिजिटल चैनल अची विया आहिनि, त हाणे जेके वॾा वॾा चैनल आहे उन्हनि जी हाणे यानी कहाणी ई कान्हे का न। ही प्लेटफॉर्म जेके आहिनि से उहे जुड़ी रास थिया आहिनि। अहिड़ी तरह नौजवाननि खे घुरिजे त पंहिंजे एतमाद पंहिंजे पाण ते रखनि, सभ खां पहिरीं इज़त पंहिंजी कनि, ऐं पंहिंजे जेको बि उन्हनि में कुदरत जेका सलाहियत ॾिनी आहे उन ते भरोसो रखनि, अॻिते वधनि। का शइ आउं सम्झां थो त माण्हू खे लाहा चाढ़ा ईंदा आहिनि, पर इंसान खे अलाह साईं अहिड़ो बणायो आहे जो जेकॾहिं साबित क़दम थी बीहंदो त हू कामयाबु ज़रूरु लोॾो न ईंदो। बिल्कुलु महिरबानी सर अव्हां जी। जी जी। ऐं हे हिकिड़ो ज़रूरु ज़रूरु, तव्हांजो त असां इहो सदाईं हेॾां विसारियो था छॾियो, इहो त का शरफ़ आहे। असांखे यादि आहे, यादि आहे न, कोन हो यादि, इहो मूं ॾियारियो अचे पियो, अचे आहे, पुठियो आहे नथो ॿुधायां भला। प्लीज़ प्लीज़। अच्छा चलो ठीकु आहे भला, इहो त मूं पियो यादि ॾियारियो। ऐं इंशाल्लाह इन किताब जे महूरत कराईंदासीं ज़रूरु इंशाल्लाह। ऐं पंहिंजो हा यार पंहिंजी पसंदि जो को ॿुधाइजो। जी जी। हूअं त सॼो ई मां सम्झां थी मजमूओ तव्हांजी पसंदि जो हूंदो, पर हिकु ज़ाहिर आहे त मुंहिंजी शाइरी आहे, मूंखे त वणे थी। बिल्कुलु ईअं ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ही नज़्म है जंहिंजो उन्वान है मुस्कुराहटों के फूल। वाह। मुस्कुराहटों के फूल नहीं हैं तो आंसुओं की मोती पिरोकर उनकी मालाएं किसी को पेश की जा सकती हैं। वाह। जाने वालों को जाते हुए कदमों से एक लम्हे के लिए पीछे मुड़कर देखा जा सकता है। आहें जो गीत न बन सकी मन की खिड़की खोलकर उन्हें परिंदों की तरह आज़ाद किया जा सकता है। बिछड़ते समय एक पल के लिए भी अलविदा कहना किसी करबला से कम नहीं। वाह। बिछड़ते समय एक पल के लिए भी अलविदा कहना किसी करबला से कम नहीं। जबरदस्त। दरख्त हवाओं के मौसीकार हैं, परिंदे गायक। धरती जितनी चाहत समोए समुंदर ख्वाब में, धरती जितनी चाहत समोए समुंदर ख्वाब में, किनारे तुम्हारे पाँव के मोहताज हो जाते हैं। वाह। धरती जितनी चाहत समोए समुंदर ख्वाब देखता है, किनारे तुम्हारे पाँव के मोहताज हो जाते हैं। वाह। तुम लूले लंगड़े वक्त के लिए बैसाखी बनकर आती हो।
वाह जिंदगी एक बूंद की तरह है, तुझ में समाकर समुंदर हो जाती है। जबरदस्त गीले बालों से लिपटे लम्हे मेरे ख्वाब की ताबीर बन सकते हैं। तुम सोने के पिंजरे में रह जाने वाली वो अजली सच्चाई हो, जिसके इजहार के लिए मेरे होंठ नरम बोसों जैसी नज़में लिखते रहते हैं। वाह आसमान चांद सितारों का दस्तूर है और मिट्टी प्यार का पैगाम। मैं तुम्हारे लिए एक आसमान जोड़ रहा था, लेकिन मेरे पास जिंदगी का किराया नहीं है वाह और मैं आसमान बेचना चाहता हूँ। बहितरीन बहितरीन ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीन। महिरबानी बच्चन साहब अवां जी ऐं अवां तव्हांजी महिरबानी। महिरबानी अवां जी, तव्हां आयो ऐं एतिरा सुठियूं ॻाल्हियूं थियूं असांजूं, असांजे नाज़रीन उहे बि ॿुधियूं ज़रूरु, उन मां ॾिसंदा त जेको जी। शाइरी ते असां ॻाल्हायो, अदब ते असां ॻाल्हायोसीं, मज़ामती शाइरीअ ते असां ॻाल्हायोसीं, ऐं अवां जो हीउ जेको किताबु हाणे अनक़रीब उनजी अची वियो आहे, हिन जो महूरत मार्केट कंदासीं। में अची वियो आहे। हा न, मार्केट में महूरत खां पोइ असीं ॾींदासीं। अनक़रीब हिनजी मोहरत थियण वारी आहे। असां सभु हुन मोहरत में ज़रूरु ज़रूरु मोस्ट वेलकम। अवां जे लाइ बेस्ट विशेस ऐं थैंक यू सो मच अगेन। जी नाज़रीन, त प्रोग्राम जी पुॼाणीअ जो वक़्तु अची वियो आहे। हाणे असांखे ॾींदा इजाज़त। सुभाणे वरी नए महिमान सां गॾु अवां जी मुलाक़ात थींदी मूंसां। इन तेसि ताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।